तालुके झंडोमरी में शहरियों चूंडियल नुमाइंदनि खिलाफ़ एहतजाज कयो। रावसन मूजिब 10 यूनियन काउंसिल में को भी तरक्याती कम नथो थिए, बजट हड़प कई पे वञे। तालका झंडोमरी में तक़रीबन 10 यूनियन काउंसिलूं आहिनि, पर आऊं पंहिंजी यूनियन काउंसिल पहिरीं टंडो सुमरो जी ॻाल्हि कंदुसि त टंडो सुमरो यूनियन काउंसिल में असां जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ज़िले मेंबर खे बि ऐं पंहिंजे चेयरमैन खे बि, पर उन्हनि जे मथे में जो बि नथी चुरे। यूसी चेयरमैन के खिलाफ असां उन्हनि खे एप्लीकेशन ॾिनी आहे आर्टिकल 19A जी राइट टू इंफॉर्मेशन जी। इहो आवाम जो फंडामेंटल राइट आहे त उन्हनि खे इंफॉर्मेशन ॾिनी वञे त उन्हनि जो जेको बजट आहे या को बि यूसी जो बजट वग़ैरह आयो आहे उहो किथे ख़र्च थियो आहे ऐं कहिड़े घणी आई आहे ऐं कहिड़े कहिड़े मफ़ादनि लाइ आई आहे। ज़ाती तौर ते असांखे इहो लॻे थो जेको असांजो यूसी जो बजट आहे उहो ज़ाती पंहिंजे मिल्कियतनि पंहिंजे बन्नियुनि में उन शहर में ख़र्च कनि था। कंहिं ग़रीबनि खे का शइ अॼु ताईं न मिलियो आहे, न ॾियण लाइ तयारु बि आहिनि। असां इहो ई चऊं था त बाबा असांजो यूसी जो जेको बि बजट आहे उन खे असांजे साम्हूं रखियो, तव्हां किथे ख़र्च कयो आहे ऐं कंहिंखे ॾिना आहिनि। सिर्फ़ु उन्हनि पंहिंजे घर में ऐं पंहिंजे बन्नियुनि में इस्तेमालु यूसी जो बजट खे कयो आहे, बाक़ी कंहिंखे बि का शइ न मिलियो आहे। चऊं जेकॾहिं हिननि को कमु कयो आहे त असांखे उनजो रिकॉर्ड ॾियनि, आवाम जा आॾोसी रखूं था, उनजो जेको ख़र्चु थींदो फोटोकॉपी वग़ैरह असीं पाण कंदासीं। इहा दरख़्वास्त मूं चीफ ऑफिसर खे बि ॾिनी आहे ऐं जेको लोकल गवर्नमेंट जो आहे, ऐं इहा दरख़्वास्त असां ज़िले मेंबर खे बि ॾिनी आहे। इहा दरख़्वास्त असां DC टंडो अलायार खे बि ॾिनी आहे, पर इन्हनि जी इहा ख़बर न आहे त कहिड़ी सोच आहे। असांजो मुतालबो आहे त असांजा इहे जाइज़ मुतालबा मञा वञनि ऐं उहो रिकॉर्ड ॾिनो वञे। ॿी सूरत में असां इतिजाजनि जा दायरा वधाईंदासीं, हर यूनियन काउंसिल में हर वार्ड में माण्हुनि खे आगाही ॾींदासीं ही तव्हांजा हक़ आहिनि, उहो हक़ असां हाणे विड़ी बि वठंदासीं, फुरी वठंदासीं। ॿी सूरत में कोर्टनि जा दरवाज़ा खड़काईंदा। शहरियुनि साफ़ पाणी, रोड, सिहत ऐं तालीम जी सहूलियत जी खोट जो ज़िक्र कंदे एंटी करप्शन नायब ऐं सिंध हाई कोर्ट खे नोटिस वठण जो मुतालबो कयो।